अस्सलामुअलैकुम दोस्तों ही कहाणी आहे हिक बादशाह जी। घणो वक़्तु अॻु हिकु वॾड़ी सल्तनत हुई जंहिंजो नालो हो नूराबाद। इहा सल्तनत सरसब्ज़ मैदाननि, नीरनि दरियाउनि ऐं ऊचनि जबलनि सां भरियल हुई। उन सल्तनत जो बादशाह निहायत ताक़तवर, बहादुर ऐं इंसाफ़ पसंद हो। संदसि नालो हो सिकंदर शाह। माण्हुनि खे संदसि हुक्मरानी में सुख, सकून ऐं ख़ुशहाली मिली रही हुई। सिकंदर शाह नंढपण खां ई इल्म ऐं हिकमत सां मोहबत कंदो हो। हू सिर्फ़ु तलवार हलाइण न, पर किताब पढ़ण में बि माहिर हो। हू चवंदो हो त असल ताक़त अक़ल में आहे, न फ़क़ति लश्कर में। संदसि दरबार में वॾा वॾा वज़ीर, सिपाह सालार ऐं आलम मौजूदु हुआ, पर बादशाह पाण बि हर ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधंदो हो। हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजे महल जी छित ते बीठो हो ऐं शहर ॾांहुं ॾिसी रहियो हो। हुन ॾिठो त बाज़ार में माण्हुनि जो वॾो मेड़ गॾु आहे। हुन पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनो त वञी ख़बर वठ त छा ॻाल्हि आहे। वज़ीर वापसि अची ॿुधायो त हिकु ग़रीब पोड़ो माण्हू रोई रहियो आहे, छो त संदसि ज़मीन ते हिकु अमीर ज़मींदार कब्ज़ो करे वरितो आहे। बादशाह फ़ौरन हुकुम ॾिनो त ॿिन्ही खे दरबार में पेश कयो वञे। जॾहिं पोड़ो ऐं ज़मींदार दरबार में आया त बादशाह नरम लहजे में पुछियो, छा ॻाल्हि आहे? सच ॿुधायो, छो त हिते इंसाफ़ थींदो। पोड़े माण्हू चयो, ए बादशाह सलामत, हीअ ज़मीन मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी आहे, पर हिन अमीर ज़बरदस्ती कब्ज़ो करे वरितो आहे। ज़मींदार चयो, हज़ूर, मूं वटि काग़ज़ आहिनि जेके साबित कनि था त ज़मीन मुंहिंजी आहे। बादशाह काग़ज़ ॾिठा, पर हुनखे शक थियो। हुन हुकुम ॾिनो त ॻोठ जा बुज़ुर्ग बि सॾिया वञनि। जॾहिं बुज़ुर्ग आया, उन्हनि गवाही ॾिनी त ज़मीन असल में पोड़े जी आहे। काग़ज़ जाली हुआ। बादशाह फ़ौरन हुकुम ॾिनो त ज़मीन पोड़े खे वापसि ॾिनी वञे ऐं ज़मींदार खे सज़ा ॾिनी वञे, त जीअं ॿीहर को बि ज़ुल्म करण वारो जुरत न करे। उन ॾींहं खां पोइ माण्हुनि जो बादशाह ते वधीक भरोसो वधी वियो। पर कहाणी हिते ख़तमु नथी थिए। कुझु वक़्तु पोइ पाड़ेसरी सल्तनत जी बादशाह नूराबाद ते हमिलो करण जो इरादो कयो। हुन सोचियो त सिकंदर शाह खे शख़्सियत ॾेई संदसि ख़ज़ानो हासिल कयो वञे। जासूसनि इहा ख़बर सिकंदर शाह ताईं पहुचाई। दरबार में सलाह मशवरा थिया। कुझु वज़ीरनि चयो त फ़ौरन हमिलो करे दुश्मन खे हैरान कयो वञे, जॾहिं त कुझनि चयो त पहिरीं ॻाल्हि ज़रई मसइलो हल करण जी कोशिश कई वञे। सिकंदर शाह चयो, असां जंग नथा चाहियूं, छो त जंग में आम माण्हू तकलीफ़ूं भोॻीनि था, पर जेकॾहिं को असां ते हमिलो कंदो त असां पंहिंजी धरती जो दिफ़ा ज़रूरु कंदासीं। बादशाह दुश्मन ॾांहुं पैगाम मोकिलियो त अमन सां वेही ॻाल्हि कई वञे, पर पाड़ेसरी बादशाह गरूर में अची पैगाम रद्द करे छॾियो। आख़िरकार जंग शुरू थी वई। नूराबाद जी फ़ौज बहादुरी सां विढ़ी। बादशाह पाण बि मैदान में मौजूदु हो। हुन पंहिंजे सिपाहियुनि खे हिमत ॾिनी त हीअ जंग सिर्फ़ु ज़मीन लाइ न, पर पंहिंजी इज़त ऐं हक़ लाइ आहे। केतिरनि ॾींहंनि जी सख़्त जंग खां पोइ दुश्मन खे शख़्सियत मिली। पाड़ेसरी बादशाह खे गिरफ़्तार करे दरबार में पेश कयो वियो। दरबार में सभिनी सलाह ॾिनी त दुश्मन बादशाह खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, पर सिकंदर शाह चयो, जेकॾहिं मां बि उन वांगुरु ज़ुल्म कंदसि त पोइ मूं में ऐं हुन में कहिड़ो फ़र्क़ु रहिजी वेंदो। हुन दुश्मन बादशाह खे माफ़ करे छॾियो।
पर शर्त रखियो त हू ॿीहर कॾहिं बि नूराबाद ते हमिलो न कंदो। उन रहम ऐं इंसाफ़ वारे फ़ैसिले सां दुश्मन बि शर्मसार थी वियो। ॿिन्ही सल्तनतनि में अमन क़ाइमु थी वियो। वक़्तु गुज़रंदो वियो, सिकंदर शाह पोड़ो थी वियो। हुन सोचियो त हाणे नओं बादशाह चूंडण जो वक़्तु अची वियो आहे। हुन पंहिंजे पुटनि खे सॾायो ऐं चयो, बादशाह थियणु सिर्फ़ु ताज पाइण जो नालो न आहे, इहो ज़िम्मेवारी आहे। जेको माण्हू माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो उहो ई असुलु बादशाह हूंदो। हुन हिकु इम्तिहान रखियो। हुन पंहिंजे पुटनि खे चयो त हू आम माण्हुनि जीअं शहर में वञनि ऐं माण्हुनि जा मसइला हल कनि। जेको सभ खां वधीक माण्हुनि जी दिलि खटे उहो तख़्त जो हक़दारु हूंदो। कुझु महीननि खां पोइ नतीजो साम्हूं आयो। वॾो पुटु ताक़त ॾेखारण में लॻो रहियो, जॾहिं त नंढो पुटु माण्हुनि सां मुहबत ऐं हमदर्दी सां पेश आयो। माण्हू नंढे पुट खे पसंदि करणु लॻा। बादशाह फ़ैसिलो कयो त नंढो पुटु नओं बादशाह बणिजंदो। सिकंदर शाह पंहिंजे आख़िरी ॾींहं में मुतमिन हो। हुन ॾिठो त संदसि सल्तनत महफ़ूज़ हथनि में आहे। हुन माण्हुनि खे गॾु करे चयो, यादि रखो, इंसाफ़, रहम ऐं सचाई ई सल्तनत खे मज़बूत बणाइनि था। ऐं अहिड़ी तरह सिकंदर शाह जो नालो तारीख़ में सुनहरी लफ़्ज़नि सां लिखिजी वियो। संदसि कहाणी नसल दर नसल ॿुधाई वेंदी आहे। जीअं माण्हू सिखंदा रहनि त असुलु बादशाहत दिलनि ते हूंदी आहे, न फ़क़ति तख़्त ते। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयूं था त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।